द sindhuworld.com की पेशकश। अखर खजानो 134। अॼु जा अखर आहिनि शैतान या इब्लीस, श्रद्धा, अक़ीदो, विश्वास, एतबार या सिद्क, मञण या सही हुजण जो भरोसो करणु, घटाई या क़दुरु घटिजणु, गिंड या गिंडणी। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। जंहिंखे असां शैतान चऊं था, ईसाई उनखे इब्लीस चवंदा आहिनि। धर्म जो लाॻापो इंसान जे अक़ीदे या सिदक सां थिए थो। ॻाल्हि जे सही हुजण जे भरोसे खां सवाइ सिदक पैदा न थींदो आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। सियासी पार्टीअ जे चूंडनि में खटियल सीटुनि में आयल घटिताई संदसि कयल कमनि जो क़दुरु घटिजण जी निशानी आहे। स्कूल में छुटी थियण जी घिंडड़ीअ जो आवाज़ु ॿुधी ॿार ख़ुशि थींदा आहिनि। सिंधियत सुहिणी रहे।